तव्हां हिकु खुदाई रूह आहियो। तव्हां खुदा जो हिकु दाइमी हिसो आहियो। असां सभिनी अंदरि लामहदूद सलाहियत आहे। इहो सोचणु त मां ज़िंदगी में कामयाबु नथो थी सघां, ख़ालिक जे फज़ल ते आङुर खणणु आहे। हाणे इहा सलाहियत कीअं ज़ाहिर कजे जेका ख़ुदा असांजे अंदरि अता कई आहे। अॼु जो मौज़ू आहे द लॉ ऑफ इंक्रीमेंटल ग्रोथ, वधण जो कानून। ही सभु पब्लिसिटी कंदड़ जेके तव्हां पंहिंजे चौधारी ॾिसो था, हू तव्हांखे फौरी कामयाबी हासिल थियण जो वाइदो कनि था, छाकाणि जो इन तरह सां मार्केटिंग असरदार थिए थी। रोज़ानो 2 कलाक इंटरनेट ते गुज़ारियो ऐं 25,000 खां 1 लख रुपया कमायो। ही क्रीम इस्तेमालु करियो ऐं पंहिंजी उमिरि खां नंढा नज़र अचो। फ़लां डाइट ते अमल करियो ऐं 15 किलो वज़न घटायो। ही सभु तव्हांखे फौरी कामयाबी जो वाइदो करे रहिया आहिनि। बदकिस्मती सां ज़िंदगी ईअं कमु नाहे कंदी। जेके लॉटरी लॻण जे इंतज़ार में आहिनि, उहे भुलियल आहिनि। अक़लमंद माण्हू उहे आहिनि जेके कामयाबीअ ॾांहुं हिकु हिकु क़दम अॻिते वधनि था। जीअं चीनी दानिश्वर लाओ ज़ो चयो आहे त 1000 मीलनि जो सफ़र बि हिकु क़दम सां शुरू थींदो आहे। वधण जो कानून ॿुधाए थो त हिकु वक़्त में हिकु क़दम खणी तव्हां मंज़िल ॾांहुं वधो था। हिन मिसाल ते गौर करियो। राज ऐं राहुल 2 दोस्त आहिनि। ॿिन्ही जी उमिरि 30 सालनि जे अंदरि आहे। हुननि वेझो शादी कई आहे। हिकु थोरो थुल्हो आहे पर शेप खां ॿाहिरि नाहे। ॿई पंहिंजे कम सां जुड़ियल आहिनि ऐं सुठी सैलरी खणी रहिया आहिनि। ॿिन्ही जी ज़िंदगी सुठे नमूने हली रही आहे। हाणे इहे ॿई पंहिंजी ज़िंदगी में थोरो बदिलाव आणनि था। राज उहा एक्टिविटी स्टार्ट कई जेका उन जी ज़िंदगी में बहितरी आणे। हुन पंहिंजे स्किल्स खे बहितर बणाइण लाइ सिखणु शुरू कयो। माइंड खे मैनेज करण ऐं सिहत खे बहितर बणाइण लाइ कुझु ॼाण हासिल कई। ईअं करण सां उन खे ख़बर पइजी वई त सिहत हिकु दौलत आहे। हुन फ़ैसिलो कयो त मां हर रोज़ 125 कैलरीज़ घटाईंदुसि। 125 कैलरीज़ इहा का वॾी ॻाल्हि नाहे। ऐं हू अधु कलाक डेली माइंड मैनेजमेंट ऐं हेल्थ जे बारे में सिखंदो रहियो। इन करे हुन जी ज़हनियत ऐं नज़रियो चेंज थियण लॻो। ॿिए तरफ़ राहुल बि पंहिंजी लाइफ में कुझु ऐड कयो। हुन केक ऐं पेस्ट्री ठाहिणु सिखी वरिती। दोस्तनि ऐं माइटनि उन खे पसंदि कयो। तंहिं करे हफ़्ते में 1 भेरो हू उन्हनि खे पार्टी लाइ सॾींदो आहे ऐं हू पचाइण जो शौक़ु पूरो कंदो आहे। मतिलबु त अहिड़ा अमल जंहिं ज़रिए हुन हर रोज़ 125 कैलरीज़ जी मिक़दार वधाई। साॻी तरह का वॾी ॻाल्हि नाहे। 125 कैलरीज़ माना नथी रखे। ऐं फ़ारिग़ वक़्त में जिथे राज सिखण जे हवाले सां कॉन्टेंट ॾिसी रहियो आहे, उते राहुल सीरियल ऐं मूवी ॾिसी रहियो आहे। 5 महीना बाद जेकॾहिं तव्हां राज ऐं राहुल खे ॾिसंदा त ज़ाहिरी तौर ते साॻिया लॻंदा। हुननि जेको कुझु लाइफ में ऐड कयो आहे उहो किथे बि नज़र नथो अचे, पर उन्हनि में ॾींहंनि पुठियां ॾींहं, महीना ऐं साल हा साल इज़ाफ़ो थींदो रहे थो। 18 महीननि खां पोइ हाणे फ़र्क़ु नज़र अचे थो। राज जूं अखियूं रोशन आहिनि। हुन जी सिहत बहितर लॻी रही आहे। हू कुझु स्लिम थियण लॻो, पर राहुल थोरो शेप खां ॿाहिरि नज़रे थो। हुन जे चहिरे मां रोशनी ग़ाइब थी रही आहे। 31 महीननि खां पोइ तमामु घणो फ़र्क़ु ॾिसण में अचे थो ऐं राहुल 10 किलो वज़न वधाए चुको आहे। पर मामिलो हिते ख़तमु नथो थिए, छाकाणि त 10 किलो वज़न वधण करे हुन खे वधीक निंड जी ज़रूरत पवे थी, जंहिं करे सुबुह जो उथण ऐं ऑफ़िस वञण लाइ बेज़ारी थिए थी। ऐं इहो ई सबबु आहे त हुन जी कारकर्दगी घटिजण लॻी आहे। हुन जो बॉस हुन खां नाराज़ रहंदो आहे ऐं उन जी खिचाई कंदो आहे। राहुल जी कारकर्दगी क़ाबिले ज़िक्र न हुजण करे हुन जी जॉब ख़तरे में आहे। जॾहिं हू स्ट्रेस में ऑफ़िस मां वापसि घर अचे थो त हू पाण खे टीवी या मोबाइल ज़रिए इंटरटेन कंदो आहे। माइंड मैनेजमेंट जो हुनर न हुजण करे हू नथो ॼाणे त हू पंहिंजे ज़हन खे कीअं मैनेज करे, जंहिं करे हू साॻियो तरीक़ो अपनाए थो। टीवी साम्हूं वेही फास्ट फूड खाईंदे
पंहिंजे टेंशन खे ख़तमु करण जी करे थो। इहो अमल कंहिं बि सूरत में मसइलो हल नाहे कंदो। इन जो असरु रिश्तनि ते पवे थो। हुन जे जीवन साथी खे महसूसु थियण लॻे थो त हुननि जे विच में फ़ासिला वधी रहिया आहिनि। हुननि जो रिश्तो हाणे उन तरह नाहे रहियो जीअं हूंदो हो। हाणे पहिरें ॾींहं जो तसवुरु करियो। उहो बदिलाव जेको थोरो पए लॻो, छा तव्हां कॾहिं सोचियो हूंदो त हिकु ॾींहुं हालात हिन हद ताईं पहुचंदा? ऐं ॿिए तरफ़ राज ते नज़र विझो। हू हाणे सिहत जे हवाले सां वधीक बहितर आहे। हुन जो दिमाग़ बि परफेक्ट आहे, तंहिं करे हू क़ाबिल मञियो वेंदो आहे। हू कंपनी में बि सुठी पोज़ीशन हासिल करे चुको आहे। हू पंहिंजी फैमिली सां सुठो सलूक रखंदो आहे। हिन तरीक़े सां असां जेके बि नंढा क़दम खणंदा आहियूं, लॉन्ग रन में हू तमामु वॾो फ़र्क़ु शामिल कंदा आहिनि। माण्हू हमेशह रिज़ल्ट खे अहमियत ॾींदा आहिनि। हू चाहिनि था त हिकदमि रिज़ल्ट हासिल थिए, ऐं जॾहिं ईअं नाहे थींदो त हू मायूस थी वेंदा आहिनि। ऐं हिकु ॾींहं में जेका तब्दीली आणे सघिजे थी, उन तब्दीली खे हू घटि सम्झी रहिया आहिनि। छा थोरी तब्दीली बार बार करण सां फ़र्क़ु आणे सघे थी? हिन मिसाल ते गौर करियो। तव्हां शायदि इन बारे में ॿुधो हूंदो। ॿ दोस्त हुआ, राज ऐं राहुल। उन्हनि खे ऑफर ॾिनी वई, अॼु 30 लख रुपया वठो या त 1 रुपयो जेको ईंदड़ 25 ॾींहंनि ताईं डबल थींदो। राज चयो 30 लख। हुन सोचियो त अॼु 1 हुजणु सुभाणे जे डबल खां बहितर आहे। राहुल चयो मां रोज़ डबल करे वठंदुसि। 5 ॾींहंनि खां पोइ राहुल 16 रुपयनि ताईं पहुची वियो। राज इहो ॾिसी ख़ुशि थी रहियो हुयो। मूं वटि 30 लख आहिनि ऐं तो वटि सिर्फ़ु 16 रुपया। राहुल, तुंहिंजी चॉइस बिल्कुलु ई ग़लति आहे। 10 ॾींहंनि खां पोइ 512 रुपया थी विया। 500न करियो। सभ खां पहिरियां उहो कमु करियो जेको तव्हां अॼु बहितर तरीक़े सां करे सघो था। अॼु तव्हां पाण में रुगो 1% तब्दीली आणियो ऐं अॻिते वधो। इन तरह सां लगातार इहा मश्क कंदा रहो। ॿीहर ऐं ॿीहर।